अस्सलाम वालेकुम दोस्तों। अजब थर नबी सने आसपास गजगोड़ सां मींहं जी फुल तैयारी। बादल गर्जन पिया, तमाम ख़तरनाक तैयारी। थर नबी सर आसपास कुंडरी जी साइड ऐं मुख़्तलिफ़ थर पार्क जी साइड बादलनि जो घेरो, गोड़ ऐं खिवणनि जा कड़काहट। अल्लाह साईं रहम करे, ख़ैर जो बरसाए। अल्लाह जी रहमत आहे, भले वसे पर ख़ैर जी वसे। झांगियुनि जा झूपा ख़ैर सां हुजनि ऐं जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां लॾे आयल थर नबी सर जे दड़नि ते तमामु घणा माण्हू वेठल, तमामु घणा जेके कैंपूं लॻाए वेठा आहिनि, उन्हनि जो ख़ैरु हुजे, उन्हनि जे घरनि जो ख़ैरु हुजे। अल्लाह ताला रहमत जो मींहुं वसाए, हल्की बारिश हुजे, तमामु तेज़ न हुजे, वीचारा परेशान थियनि मुसाफ़िर। पंहिंजा घर तर छॾे, अजा छॾे थर नबी सर जी भिटुनि ते अची अनेक माण्हू वेठा आहिनि पखा हणी। तमामु उन्हनि जी हालति ख़राबु आहे। माल मवेशियूं सभु काए, नंढड़ा ॿचड़ा साण वठी, कपिड़ो बि पूरो सुरो अथनि ऐं उन्हनि जूं झूपड़ियूं ढही पियूं त वॾी परेशानी थींदी। तमामु ख़राबु हालति में वीचारा वेठा आहिनि माण्हू ऐं सभिनि दोस्तनि खे बि उन्हनि दोस्तनि जी पारत आहे। नबी सर वारा, आसपास वारा, सरंदी वारा इन्हनि दोस्तनि जूं हेल्पूं कनि, उन्हनि खे काग़ज़ वठी ॾियनि। वरी बि अॼु मींहं जी शदीद तयारी आहे। अल्लाह ताला ख़ैर सां वसाए बारिश ऐं गजगोड़ू आहिनि। अल्लाह ताला रहम करे असां ते, अव्हां ते, सभिनि ते, पूरी सिंध वारनि ते। या अल्लाह तूं रहम कजांइ।